अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांखे पंहिंजे पेज ते भली थो चवां जंहिं बि असांजे हिन पेज खे अञा ताईं लाइक न कयो आहे त उहो लाइक करे वठे। दोस्तों पाण अॼु ॻाल्हाईंदासीं ट्विटर जे बारे में। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो त अॼुकल्ह पंहिंजी कम्यूनिटी सिंधी कम्यूनिटी ट्विटर जे तरफ़ मुतवजह थींदी पई वञे। जॾहिं त जेके दोस्त न्यू आहिनि हिन ट्विटर ते उन्हनि खे ट्विटर इस्तेमालु करणु न पियो अचे, उन्हनि जे लाइ हीउ बिगनर्स लाइ कोर्स आहे। दोस्तों ट्विटर खे इस्तेमालु करण लाइ सभ खां पहिरियां ई असांखे प्ले स्टोर ते वञी करे ट्विटर जी एप्लीकेशन पंहिंजी मोबाइल फ़ोन में इंस्टॉल करणी पवंदी। मां ट्विटर लिखियो आहे त तव्हां ॾिसी रहिया आहियो ट्विटर जो एप्लीकेशन हिते अची वई आहे। मूंखे हिते ओपन जो ऑप्शन ॿुधाए रहियो आहे छो जो मूं वटि हीअ एप्लीकेशन ऑलरेडी इंस्टॉल आहे। जेकॾहिं इंस्टॉल न हुजे हा त हिते इंस्टॉल जो ऑप्शन अचे हा। इन जे करे मां इंस्टॉल न कंदुसि, पर मां हीअ एप्लीकेशन तव्हांखे ओपन करे ॾेखारींदुसि त कीअं थी कमु करे। हीअ दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो ट्विटर जी एप्लीकेशन वटि मौजूदु आहे। मां हिन क्लिक कई त हिन वक़्तु हीअ एप्लीकेशन ओपन थी रही आहे। हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं ट्विटर जो होम पेज मौजूदु आहे ऐं मुंहिंजो अकाउंट ठहियलु आहे। इन जे करे मूंखे अकाउंट ठाहिण जी ज़रूरत न पवंदी। पर तव्हां जेकॾहिं हिन एप्लीकेशन ते न्यू हूंदव नया हूंदव त सभ खां पहिरियां ई तव्हांखे पंहिंजो अकाउंट ठाहिणो पवंदो। जीअं फेसबुक वग़ैरह ते पंहिंजो अकाउंट ठाहींदा आहियूं, ईअं ई हिन ते पंहिंजो अकाउंट ठाहींदासीं। सभ खां पहिरियां ई मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ट्वीट कीअं कजे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो ट्वीट करणु चाहियो था त हिन प्लस जे निशान ते क्लिक कंदव। जीअं फेसबुक में हूंदो आहे त असां कोई पोस्ट कंदा आहियूं त पोस्ट क्रिएट करण लाइ पाण पोस्ट क्रिएट ते क्लिक कंदा आहियूं। इन खां पोइ हीअ हिकु नई विंडो खुली ईंदी आहे। हिन नई विंडो में वञी करे असां कोई बि ट्वीट कंदासीं। मां सभ खां पहिरियां लिखां थो अस्सलाम वालेकुम भलीकार सभिनी सिंधी भाइरनि खे, सिंधी भाइरनि ऐं भेनरुनि खे। उन खां पोइ मां ट्वीट ते क्लिक कंदुसि त ट्वीट असां ट्वीट थी वेंदो। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त 2 मिंट अॻु मूं जेको ट्विटर ते ट्वीट कयो उहो ट्वीट हिते साम्हूं ज़ाहिर थी वियो। हाणे जेकॾहिं हिन ट्वीट खे पोस्ट खे तव्हां सवली सिंधीअ में ईअं सम्झो पोस्ट जेके तव्हां फेसबुक इस्तेमालु कंदा आहियो लाइक करणु चाहियो था त हिन दिलि जे निशान ते क्लिक कंदव त हिनखे लाइक मिली वेंदी। तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन वक़्तु त हिनखे हिकु लाइक मिली वई। पर जेकॾहिं तव्हां हिनखे शेयर करणु चाहियो था त शेयर जो निशान आहे, हिन तां तव्हां शेयर वग़ैरह बि करे सघो था। उन खां पोइ हीअ रीट्वीट जो ऑप्शन मौजूदु आहे। जीअं पाण कमेंट कंदा आहियूं फेसबुक में, ईअं ई सम्झो हीअ कमेंट जो ऑप्शन आहे। हिन ते तव्हां कई बि कमेंट पंहिंजा ॾेई सघो था। मां हिन ते तव्हांखे ॾेई थो ॾेखारियां वालेकुम। चलो कंहिं ॿिए जे ट्वीट था कयूं। हीअ जीअं आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो हिनखे 2 कमेंट आहिनि। माशा अल्लाह था लिखोसि, माशा अल्लाह रिप्लाई कयासींसि त ॾिसो तव्हां त 3 कमेंट थी विया। हिनखे ओपन कंदासीं हिते वञी करे पाण। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त हेठां हिन जा कमेंट ज़ाहिर थी रहिया आहिनि जेके हिनखे कमेंट मिलिया। दोस्तों उन खां पोइ सर्च जो ऑप्शन मौजूदु आहे। हिते तव्हां सर्च करे सघो था। इन खां पोइ नोटिफिकेशन जो ऑप्शन आहे। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो 21 नोटिफिकेशन मुंहिंजा आहिनि। मुख़्तलिफ़ मां जा नोटिफिकेशन आहिनि। या जेकॾहिं केरु असांखे मेंशन करे जीअं फेसबुक वग़ैरह ते कोई मेंशन कंदो आहे, ईअं मेंशन करे त मेंशन जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं त हीअ ॾिसी रहिया आहियो मूंखे मेंशन कयो आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि। जीअं रिप्लाई कयो आहे जी माइटर, जीअं रिप्लाई कयो आहे नए न्यास, महिरबानी,
@atawalashare123 रिप्लाई जेको कंदो तव्हां नालो लिखी करे उहो हिन मेंशन में ईंदो। बाक़ी जेके ऑल नोटिफिकेशन हूंदा इहे हिन ऑल में ईंदा। ॿियो ही हिते हिकु ख़त जो ऑप्शन मौजूदु आहे, जीअं कोई तव्हां ॾे मैसेज वग़ैरह करे या तव्हां कंहिं मैसेज कयो त उहो हिन मैसेज हिन बार में ज़ाहिर थी वेंदो। दोस्तो मुंहिंजे मुताबिक़ ही तव्हां बिगनर्स लाइ काफ़ी आहे। उमेद थी कजे त तव्हांखे असांजो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक तव्हां असांजे पेज खे ऐं असांजे यूट्यूब चैनल खे, टेक्निकल यूट्यूब चैनल आहे उनखे ॾिसंदा रहो। तव्हांखे नवां टेक्नोलॉजी जे बारे में वीडियोज़ मिलंदा। अल्लाह हाफ़िज़।